बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हिन वक़्तु कराची में मौजूदु आहियां ऐं मूंसां गॾु सखर में कुझु साल अॻु शहीद थी वियल सहाफ़ी अजय लालवाणी जो वालिद साहबु दिलीप कुमार मूंसां गॾु आहे। दिलीप साहब खां असां हाल वाल वठंदासीं त अजय लालवाणी कीअं शहीद थियो ऐं हिन वक़्तु उनजो जेको केस हलंदड़ आहे उनजी नोयत छा आहे। त सभ खां पहिरियां असां दिलीप कुमार साहब खे भली कार कयूं था। अस्सलाम वालेकुम साईं, नमस्ते। नमस्ते। साईं दिलीप साहब, तव्हांजो नंढिड़ो जेको सहाफ़ी पुटु हुयो अजय, उन जो जेको कुझु साल अॻु में जेको क़तलु थियो सखर में, उन जे क़तल जा छा सबब हुआ ऐं उन खां पोइ तव्हां कहिड़नि मरहलनि मां गुज़रिया आहियो? नमस्ते साईं, महिरबानी साईं। अजय वॾो फास्ट सहाफ़ी हुयो जी, तमामु घणो फास्ट हुयो। हालांकि माना हिन मुल्क में जेको आहे सो पंहिंजे पाकिस्तान में सिंध लेवल ते जेको आहे सो दीवान सहाफ़ी ऐं एॾो तेज़, हा, त उहो माना वॾी ॻाल्हि हुई। पोइ हीउ जेको आहे सो उन्हनि जे ख़िलाफ़ु लिखंदो साईं, उतां जा जेके माना सियासी हुया, जेके हुकूमत जा माण्हू, उन्हनि जे ख़िलाफ़ु लिखंदो हुयो। हू जेके नाजाइज़ कंदा शहर लेवल ते माना कम कारियूं न कराईंदा हुया, या इहो पार्कनि ते इशू या पाणीअ ते या नालनि ते जेको आहे ॾाढो माना हिन जा कब्ज़ा हूंदा हुया, कब्ज़ा माफ़िया। हा, के प्लाटनि ते कब्ज़ा, के शहरनि ते दुकाननि ते कब्ज़ा, ज़मीनुनि ते कब्ज़ा, उन ते ही तमामु घणो लिखंदो। मतिलबु उहो पंहिंजी सचाई ईमानदारी सां सहाफ़ती फ़र्ज़ अंजाम ॾींदो हुयो। बिल्कुलु। अच्छा, उन खां पोइ कहिड़ो वाक़ियो सबबु हुनजो बणियो जंहिंजे करे हू मारिजी वियो, शहीद थी वियो? साईं, हिन पार्क ते इशू हिकिड़ो रखियो जी, हा, जंहिं ते माना सम्झो त हिकु त सफ़ाई बि कोन थींदी हुई ऐं उते इलाही सारा तक़रीबन माना 80-90 मुलाज़िम हुयो, त उतां जो सफ़ाई बि कोन थींदी। ॿियो वरी उतां जा जेके ट्रांसफार्मर बिजली लॻल हुई न साईं, जी जी, उतां बिजली जेका आहे सा चोरी कंदा हुया। उतां जा जेके हुया चेयरमैन, वाइस चेयरमैन जेके हुया, इनायत शाह, एहसान शाह वारा, असां टुॼऊं कोन था पिया, उनजा नाला खणंदा हुआ। ऐं इहे ख़ासि जेको आहे सो ईअं सम्झो त उतां जी जेका आहे डॉन, सखर जी माफ़िया डॉन जेको आहे न साईं, उन जा ई ख़ासि चमचा चइजनि, वाठा चइजनि, हा, इहे इन जा ख़ासि ई हुया। पोइ इन जे ख़िलाफ़ लिखंदो ऐं हिनखे थ्रेड बि ॾाढा मिलंदा हुया, धमकियूं मिलंदियूं हुयूं त तूं दीवान थी करे तूं असांजे पाकिस्तान में एॾो लिखे थो पियो, तोखे असां कोन छॾींदासीं। काफ़ी दफ़ा हिनखे धमकियूं, टार्चर। वॾी ॻाल्हि इहा आहे त माना FIR हिन ते 17 FIR कठायूं हिननि। 17 FIR। हा, वॾी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी FIR अथव जंहिंमें असां 23 ॼणा हूंदा। उहा वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त माना 15,000 जी फुर, 15,000 जी उते हिकिड़ो दीवान कम्यूनिटी जे आहिनि, उहे हिननि जा माना पार्टनर आहिनि, भाईवार फैक्ट्रियुनि में, उन्हनि सां मुलविस। पोइ उन्हनि असां ते 15,000 जी FIR कटराई, जंहिंमें असां 23 ॼणा उन में असां वेंदा हुआसीं, उतां माना कोर्ट वेंदा हुआसीं। सुबुह जो सवेर त हिकिड़ी वैगन कराईंदा हुआसीं, 2-3 माना कारियूं हूंदियूं हुयूं, उन में असां उहे 23 ॼणा वञी करे जेको आहे उते FIR माना उते अटेंड कंदा हुआसीं कोर्ट में। अच्छा, कोर्ट में जेको तव्हां केस अटेंड कयो पिया, त ज़ाहिर आहे उन खां अॻु में जेको वाक़ियो थियो उनजी FIR थी हूंदी। FIR कहिड़नि माण्हुनि ते थियल? FIR साईं माना असां त केतिरा माण्हुनि में शामिल आहिनि? माना नामालूम FIR कयूं असांजी। असां त उन्हनि खे चयो त असांजी FIR कटियो, छो जो शहीद थी वियो जेको अजय लालवानी शहीद थी वियो। उन पाण ॿुधायो त मूंखे मारण वारा एहसान शाह, इनायत शाह, उतां जो SHO आशिक मीरानी, हा, जेको उन वक़्तु उते SHO हुयो, इन्हनि माना हिनखे मारायो। इहे इन माफ़िया डॉन जा ख़ासि माण्हू आहिनि। उन्हनि माना 5 माण्हू जेको आहे सो मोकिलिया उते, जन खे माना सैलून ते वार पियो ठारायो। उते माना ही 5 ॼणा विया पिस्टलनि सां। उते असां बि जेको आहे सैलून ते मौजूदु हुयासीं। उते हिनखे जेको आहे माना चयूं त जेको आहे तूं असांजे वॾेरनि जे ख़िलाफ़ु घणो कुझु लिखियो ऐं ॻाल्हायो आहे, तोखे काफ़ी सारो असां सम्झायो, पर तूं न सम्झे, हाणे मौत लाइ तयारु थी वञे। उन खां पोइ हिन माना फायर करे अजय खे जेको आहे सो, हा, उते माना 3 गोलियूं लॻसि। हा, 3 गोलियूं लॻण खां पोइ जेको आहे सो असां
हलिया विया ही फायरिंग कंदा हलिया विया हुते दहशतगर्दी फैलायूं तमामु घणी पोइ असां हिनखे पंहिंजी गाॾीअ में खणी करे वियासीं सिधो रोडी तालका हॉस्पिटल उते जेको आहे उन्हनि चयो त बाबा गोली लॻल आहे तव्हां हितां खणी वञो सखर बसि ॿाहिरि हुई असां ठीकु आहे असां वरी सिविल हॉस्पिटल वियासीं उते जेको आहे सो हिनखे खणी विया ऑपरेशन वग़ैरह जे हिसाब सां पोइ ॿिए ॾींहं ते वीचारो माना तकमनि जा सूर ॿ टे ऑपरेशन आहे ॿिए ॾींहं ते 18 तारीख़ ते हू सही अच्छा हाणे हिन वक़्तु केस जी नौयत छा आहे हिन वक़्तु केस किथे पियो हले केस साईं ATC में हले थो पियो असां त काई बि हाज़िरी मिस कोन कंदा आहियूं अच्छा हा ATC सखर में ATC सखर में सही उते जेको आहे सो माना इहो आहे त मुंहिंजी जेका आहे सा उते थी वई आहे मां बयानु ॾेई छॾियो आहे बाक़ी जेको आहे न फिरियादी आहे मां दिलीप कुमार हा बाक़ी जेको शाहिद आहे नथू लालवाणी ऐं नरेश कुमार उनजो रहियल आहे शायदि नरेश कुमार जो त जेको आहे सो कोन थी सघियो छो जो हिन वीचारे खे जेको आहे वियो पे सखर त इन्हनि ई एक्सीडेंट कराए अच्छा हा गाॾीअ जे थ्रू माना जेको आहे सो एक्सीडेंट ॼाणाए करे मारियो हिननि पर एक्सीडेंट ॼाणाए करे हुनजी माना रवां दवां करे छॾियूं त बाबा ही एक्सीडेंट थी वियो उहो असांजो मुख अखियुनि ॾिठो शायदि हुयो सही मतिलबु उनजी शायदि न थी सघी उनजी शायदि न थी सघी बाक़ी जेका रहियल आहे नथू लालवाणी असांजो मुंहिंजो भाइटियो आहे अजय लालवानी जो सोट आहे उनजी शायदि रहियल आहे उहा शायदि थी कोन थी सघे पई हू माना ईअं सम्झो त हर पेशी बसि हाज़िरी ॾींदा था अचनि पिया असां चवंदा त केस हले ऐं अॻिते अचे हिन वक़्तु असांखे थ्रेड बि घणा आहिनि उते तमामु घणा असां ॻोठ में रहूं था पिया उतां जा मुख इहे आहिनि वॾेरा उतां जा त पोइ असांखे उते बि थ्रेड तमामु घणा आहिनि धमकियूं पर असां उनजी न धमकियुनि खां टुॼूं था पिया न ई असां मौत खां टुॼूं था मतिलबु तव्हां केस हलाईंदो केस असां हलाईंदासीं ऐं तव्हांखे अदालतुनि मां इंसाफ़ जो उमेद आहे इंसाफ़ जो अच्छा उमेद अच्छा इन में आख़िर में मूंखे तव्हां हिकिड़ी शइ इहा ॿुधाइजो त इहो जेको वाक़ियो थियो हुनखे 2 साल गुज़री चुका आहिनि इन विच में जेके सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि उन सहाफ़ती तंज़ीमुनि तव्हां सां कहिड़ी मदद कई हा साईं बिल्कुलु इहो असां अजय लालवाणीअ जे माना हिन 17 मार्च हीअ जेका अचे थी पई इन ते पूरा 5 साल थींदा अच्छा सही अजय लालवाणीअ खे माना शहीद थींदे जी उतां जी जेका सहाफ़ी बिरादरी आहे उहा असां सां सखर नेशनल प्रेस क्लब जो बानी साईं इमदाद फुलपोटो साहिबु उहो असां सां फुल सपोर्ट में हूंदो आहे ऐं असांजी वधि में वधि ख़्यालु कंदो आहे उहो वीचारो जॾहिं बि असांजी पेशी थींदी आहे त असांखे ईअं सम्झो जीअं माना पुलिस असांखे जेको आहे सो माना अचे त जेको आहे पुलिस अचे हुते बीह करे असांजो ख़्यालु करे पर ही वीचारा सहाफ़ी असांजो ख़्यालु कंदा आहिनि बाक़ी माना पुलिस जो कोई माण्हू हेॾा हुन न अच्छा तव्हां जेका नेशनल प्रेस क्लब जी ॻाल्हि था कयो ॿियो जेको मेन प्रेस क्लब आहे मेन प्रेस क्लब वारा तव्हांजी का हेल्प न कंदा न सही न उन्हनि त असांखे जॾहिं अजय लालवाणी शहीद थियो न साईं उन जे ॿिए ॾींहं ते ई लाला असद जी उतां जो जेको आहे माना सहाफ़ी माफ़िया उन त ॿिए ॾींहं ते ई माना जेको आहे इस्लामाबाद में साईं जन वेठा हुया उतां ई हलायूं बयानु त जेको आहे इहो सहाफ़ी न हो हालांकि ही एॾो हाई लेवल जो सहाफ़ी हुयो जो तव्हां मां चवां थो मां त हुनजे वाल साहब आहियां मां चवां थो पर मां चवां थो त हुनजी तव्हां ID खोले करे ॾिसो त दीवान माण्हू थी करे कॾहिं बि न ख़ुर्शीद शाह खां टुॼो उनखे बि ललकारियईं त जेको आहे सो तूं ही नाजाइज़ियूं करे थो पियो तूं जेको आहे सो माना स्कूलनि ते जेको आहे सो पंहिंजा बंगला अॼु वेठो आहे हुते जानवर विहाए करे हुते घोड़ा ॿकिरियूं ऐं इहे जेको आहे सो या ॿियनि जी ज़मीनुनि ते न मतिलबु जेको ॾिसो कुझु सहाफ़ी दोस्त जेकर तव्हां चवनि पिया दादा अजय सहाफ़ी न आहे ऐं तव्हां चओ था ज़ाहिर सहाफ़ी हुयो अच्छा सहाफ़ी हो त हुन कहिड़नि मेन इदारनि में कमु कया कहिड़ा इदारा खे वठी तव्हां यादि साईं हा पुछाणो अख़बार आहे जी पुछाणो अख़बार में ऐं ॿियो जेको आहे सो वीडियो चैनल हुयोसीं अब तक में हुयो अच्छा हा अब तक में हुयो ऐं उन खां अलावा बि 1-2 चैनल ॿिया बि हुया शायदि उन में काफ़ी चैनल अब तक हिकिड़ो वॾो चैनल आहे ज़ाहिर उर्दू मीडिया जो ऐं पुछाणो अख़बार सिंधी अख़बार जेका चओ था तव्हां हा उन में बि उन कमु कयो ऐं उनजा कार्ड हर शइ असां ॿिए ॾींहं ते जीअं हिन लाले जेको आहे सो चयो त ही सहाफ़ी कोन्हे त इमदाद फुलपोटे साहिब जूं महिरबानियूं असांखे त कार्ड लभनि ई कोन पिया लोगो लभनि ई कोन पिया हिननि जेको आहे सो हिन अख़बारुनि मां पुछाणो अख़बार मां वॾो कढाए करे वीचारे ॿिए ॾींहं ते हिन जे मुंहं में हया त जेको आहे सो ॿुधायो त अजय लालवाणी सहाफ़ी आहे या न आहे हे हुनजा कार्ड
हे उन्हनि जा चैनलनि जा लोगा इहो हर शइ माना पूरो पोइ त असांखे बि लभी आहे सही। असां पोइ हिननि खे नाज़ बहरहाल माना इहा हालत अच्छा तव्हां नेशनल प्रेस क्लब सपोर्ट कई, ॿियूं सहाफ़ती तंज़ीमूं जेके यूनियन आहिनि, मिसाल कराची में, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में, कराची में, हैदराबाद में, सखर में, उन्हनि जे तरफ़ां का फाइनेंशियल मदद या कानूनी मदद का थी? न साईं, उन जी तरफ़ खां असांखे काई बि सपोर्ट न मिली, का बि शइ न। अच्छा ठीकु। अच्छा हाणे असांखे आख़िर में तव्हां सरकार खां कहिड़ो मुतालबो कंदो, तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो साईं इहो मुतालबो आहे त बसि महिरबानी करे इहे जेके अजय लालवाणीअ जा जेके शहीद करण वारा इहे जेके माण्हू आहिनि न, माना इनायत शाह, एहसान शाह ऐं एस आशिक़ मीराणी या 5 जवाबदार ॿिया जेके आहिनि, असां चऊं था त इन्हनि खे महिरबानी करे फांसीअ जे फंदे ताईं पुॼायो त असांजी दिलि ख़ुशि थिए। सही। असांजी हक़ीक़त दिलि ओसि ताईं ख़ुशि न आहे छो जो ही माना असर असुकारा माण्हू आहिनि, हुकूमत जा ख़ासि माण्हू आहिनि, हिननि खे कोई लोॾे बि नथो सघे पियो। सही जी दोस्तो, अजय जे वालिद साहब दिलीप कुमार जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी, ऐं ही अजय जो नंढो पुटु आहे। अदा तव्हांजो नालो छा आहे? उमेश। अच्छा उमेश अजय लालवाणी। अच्छा उमेश, तव्हां पंहिंजो कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? जी मां 5 में पढ़ंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह। 5 क्लास में, सखर में? जी जी। अच्छा ॿियो तव्हांजा घणा भाइर भेनरूं आहिनि? मां हिकिड़ो ई भाउर आहियां। अच्छा, 2 भेनरूं बस। 2 भेनरूं आहिनि। सही। तव्हांजो वालिद साहब ज़ाहिर आहे कुझु साल थिया आहिनि, तव्हां जॾहिं 4-5 साल अॻु में शहीद थी वियो, तव्हां हुन वक़्तु नंढड़ा हूंदो, हिन वक़्तु तव्हांखे उनजी यादि ईंदी हूंदी? जी जी। अच्छा सही। अच्छा तव्हां जो केस हलंदड़ आहे, तव्हांजे ॾाॾा साईं ॿुधायो त अॼु जो केस जेको आहे ATC कोर्ट सखर में हले थो पियो, तव्हां कीअं था सम्झो, तव्हांखे छा था सम्झो केस जे उन मां, अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेदु आहे या न? इंशाअल्लाह अल्लाह कंदो असांखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो ऐं असां उन्हनि कातिलनि खे फांसी ते लटको ॾिसंदा इंशाअल्लाह। सही, थैंक यू, महिरबानी दोस्तो। तव्हां शहीद सहाफ़ी अजय लालवाणी ऐं उनजे वालिद साहब दिलीप कुमार ऐं उनजे नंढे पुट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, ऐं इन्हनि जो चवणु आहे त केस हिन वक़्तु ATC सखर कोर्ट में हलंदड़ आहे ऐं हिननि खे इहा ई उमेदु आहे त अदालतूं असां सां इंसाफ़ कंदियूं। वॾी महिरबानी, थैंक यू।